दहशतगर्दनि हिकु भेरो ॿीहर बर्तानिया जे गादी वारे शहर लंडन खे दहशतगर्दी जो निशानो बणाईंदे शहर खे रत में वेझारे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि लंडन जी पुल ते तेज़ रफ़्तार वेन वाठोड़नि मथां चाढ़े छॾी, जॾहिं त बोरो मार्केट में माण्हुनि ते छुरियुनि जा वार कया विया। बर्तानवी पुलिस जो चवणु आहे त हमलो कंदड़ टिन्ही दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे जाली आपघाती जैकेट पिणु पारियल हुई। मारिजी वियल दहशतगर्दनि जी सुञाणप न थी सघी आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त लंडन ब्रिज ते माण्हुनि खे चिबाटण बाद दहशतगर्द गाॾी मां निकिरी माण्हुनि खे ज़ख़्मी कंदे बोरो मार्केट ॾांहुं रवाना थिया। लंडन में दहशतगर्दी जे वाक़िअनि बाद शहर में सिक्योरिटी वधाई वई आहे ऐं सिक्योरिटी अहलकारनि तरफ़ां सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। बर्तानवी मीडिया जो चवणु आहे त मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पतालनि मुंतक़िल कयो वियो आहे, जिते संदनि इलाज जारी आहे। लंडन में दहशतगर्दी जे वाक़िए बाद सिक्योरिटी ख़दशनि सबबि हवाई अॾा ऐं रेलवे स्टेशन बंदि कया विया आहिनि। बर्तानवी वज़ीर आज़म थेरेसा मे जो चवणु आहे त लंडन वाक़िए खे इम्कानी तौर ते दहशतगर्दी जे वाक़िए तौरु ॾिठो पियो वञे। बर्तानवी मीडिया जो चवणु आहे त वज़ीर आज़म थेरेसा मे दहशतगर्दी जे वाक़िए जो नोटिस वठंदे अहम इजलास तलब करे वरितो आहे। होॾां लंडन जे मेयर सादिक ख़ान शहर में हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे अवाम खे वाक़िए वारे हंधि न वञण जी अपील कई आहे। लंडन जे मेयर सादिक ख़ान चयो त हू वज़ीर आज़म थेरेसा मे जे सदारत हेठि थींदड़ इजलास में शिरकत करे रहियो आहे। ॿिए पासे आलमी अॻवाननि तरफ़ां लंडन हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई पई वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप लंडन में दहशतगर्दी जे वाक़िए जी मज़म्मत कंदे चयो आहे त अमरीका बर्तानवी अवाम ऐं हुकूमत सां अहिड़ी घड़ी में गॾु आहे। डोनाल्ड ट्रंप चयो त ज़रूरत आहे त तहफ़ुज़ लाइ सफ़री पाबंदियूं लाॻू कयूं वञनि। हुन चयो त अमरीकी शहरनि खे होशियार ऐं मज़बूत रहणो पवंदो। डोनाल्ड ट्रंप चयो त हू दहशतगर्दी जे हमले में मारिजी वियलनि जे ख़ानदान सां ॾुख में बराबरि जो शरीक आहे। अमरीकी परॾे खाते जो चवणु आहे त दहशतगर्दनि बुज़दिलाणे हमले ज़रिए मासूम शहरनि खे निशानो बणायो आहे। लंडन वाक़िए ते संदनि कहिड़ी नज़र आहे। फ्रांस जे सदर मैक्रोन पंहिंजे ताज़ियती पैगाम में चयो आहे त हू ॾुख वारी घड़ीअ में बर्तानवी अवाम सां गॾु आहिनि। फ्रांसीसी सदर चयो त फ्रांस बर्तानिया सां हर क़िस्म जे सहकार लाइ तयारु आहे।